अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था परवेज़ हुसैन भंड जी। खानवाण में गैस जे लोड शेडिंग घटि प्रेशर ख़िलाफ़ समी शहरियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। टायरनि खे बायूं इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। सुई गैस जे हथरादू खोट ऐं घटि प्रेशर ख़िलाफ़ आवाम रोडनि ते निकिरी आई। शहरी ताज खानवाण पारां सैयद आशिक़ अली शाह, अब्दुल हफ़ीज़ सहतो, वक़ार कुंदर, राजा मंगी, ज़हूर अहमद कुंदर, आमिर मीमण जी अॻवानी में सभी शहरुनि शाही बाज़ार खां प्रेस क्लब खानवाण ताईं एहतिजाजी रैली कढी टायरनि खे बायूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिंजे नतीजे में ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त मुसलसल काफ़ी ॾींहंनि खां खानवाण शहर में सुई गैस इंतज़ामिया जी नाअहलीअ सबबु गैस जो शदीद बहरान पैदा थी वियो आहे। हथरादू खोट ऐं घटि प्रेशर जे करे शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ख़ासि करे रत पचा जे टाइम ते गैस जी बंदिश कई थी वञे। हिननि वधीक चयो त जल्द खां जल्द खानवाण शहर जे सुई गैस जे प्रेशर खे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।